ओम शांति। हाणे सां बाबा खे याद था करो। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करी मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। मिठा मिठा श्री बाबा आत्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा जे चवनि था सदा निर्विघ्न रहणो। जीवन में असांजे जीवन में कोई भी परिस्थिति विघ्न त ईंदा ई सही। कोई भी परिस्थिति परेशानियों देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव जे कारण ॻाल्हियूं त ईंदियूं, विघ्न त ईंदा, लेकिन असांखे उन विघ्ननि जे वश थी करे जीवन में हारणो न। जीवन में सदा अॻियां वधणो। किसी माण्हू में कोई ॻाल्हि थींदी आहे त जीवन में हारजी वेंदो। जेतिरो थी सघे न असांखे बि पंहिंजे जीवन में कोई भी ॻाल्हि अचे थी त हुननि खे पार करे अॻियां वधणो, ॿियनि खे बि अॻियां वधाइणो। न खुदि विघ्ननि जे वश थियणो, न ॿियनि खे जीवन में बि असांखे विघ्न न करणो। कॾहिं कॾहिं माण्हू सोचता आहिनि कि ॿियनि जे जीवन में रुकावट विझी छॾंदा आहिनि, ॿियनि जे जीवन में असां विघ्न विझूं था। असांजे कारण कंहिंजे जीवन में बि विघ्न न अचे, इहो बि ध्यानु रखो। ॿियो असांखे बि ख़ुदि जे जीवन में बि जेका विघ्न आहिनि उन्हनि खे पार करे अॻियां वधणो। विघ्न त ईंदा ई थिए। माण्हू सोचदो आहे निर्विघ्न मतिलबु विघ्न अचनि ई न। हाणे असां हेॾे जन्मनि में एॾा पाप कर्म कया आहिनि, बुरा कर्म कया आहिनि, त विघ्न त ईंदा न, ॻाल्हियूं त ईंदियूं। असांजो बुरा कर्म कया आहिनि उन्हनि जो भुगतान त भुगतणो ई पवंदो। माण्हू सोचणो कि असां भॻवान खे एॾो मञूं था त असांजे जीवन में सदा सुखी सुख हुजे, शांति शांति। पर बुरा कर्म करण जे समय भॻवान खे यादि नथा करूं। जॾहिं सदा ई यादि कंदासीं त बुरा कर्म थींदा ई न। त असांजे अॻियां जीवन जे लाइ असांजो सुठो जीवन ठाहींदो थो वञे। अगरि असां हाणे खाई, अगरि अॼु खाई अभ्यास करो कि असां कंहिंखे बि कंहिंजे लाइ बि न बुरो सोचूं, चऊं, ॻाल्हायूं, त असांजो अॻियां जो जीवन सुठो थी सघंदो आहे। लेकिन जेका असां पिछला पाप कर्म कया आहिनि उन्हनि जो त भुगतान भुगतणो पवंदो। ॾिसो माण्हू कुझु बि शरीर में खाए थो, हुन चीज सां खाइण सां बीमारी त थी वई, लेकिन वो अॼु खां डॉक्टर चएसि कि ये चीज न खा, त ठीकु आहे, अॼु खां न खाईंदो त जेकी पिछले समय खाधी जंहिंजे कारण ये बीमारी थी, त वो बीमारी खे ख़त्म करण लाइ दवाई त वठणी पवंदी न। पोइ ये अॼु खां नथा खायूं, पोइ अॻियां वो बीमारी वधंदी ई न। त उअई माण्हू सोचे असां भॻवान खे मञूं था, भॻवान जे एॾा व्रत जप तीर्थ करूं था, एॾा भक्ति करूं था, त असांजे जीवन में अॼु खां कोई भी प्रकार जो दुख शांति न ईंदी। वो त ठीकु आहे, वो त अॼु खां परमात्मा खे प्रॉमिस था करो, हुनखे यादि करे कि मां अॼु खां न बुरो सोचंदमि, न ॻाल्हाईंदमि, न कंदमि। लेकिन पिछला जो करे आहियूं हुनजो त भुगतान भुगतणो पवंदो न। हुनजे लाइ बाबा चए थो, हुनजे लाइ तव्हां मूंखे यादि कंदा रहो त दुख परेशानियूं विघ्न ईंदे हुए बि तव्हां हुननि जे वश थी करे हारदव न, कि परेशान न थी। इहो बाबा गारंटी थो करे। ॿियो असांखे बाबा जे चए ते बि हलणो पवंदो। इहो बि बाबा कॾहिं गारंटी थो करे, जॾहिं जेको बाबा चए हुनजे चए ते हलूं, हर कर्म कंदे हुनखे यादि करूं, तॾहिं थी सघंदो।
भई ॾिसो अॼु खां असांखे बाबा जी चए थो कि तव्हांखे हाणे जोर सां न चिल्लाइणो, न क्रोध करणो आहे, न रोब रखणो आहे, न जोर सां चिल्लाए करे ॻाल्हाइणो। त अॼु खां तव्हां चयो भई मां क्रोध न कंदमि, चिल्लाईंदमि न, गुस्सो रोब न रखंदमि, शांति सां जीवन में कार्य कंदमि। लेकिन कल कोई माण्हू तव्हांखे क्रोध करे, तव्हांखे अपशब्द चए, तव्हांखे कुझु गलत करे त तव्हां चईंदो न त मूंसां ग़लति थो करे, मूंखे त क्रोध करणो पवंदो, रोब रखणो पवंदो। लेकिन अगर तव्हांखे यादि हूंदो कि मां त परमात्मा खे मना चयो कि अॼु खां न कंदमि त हाणे छा कयां, त तव्हां सोचंदो भई न कंदमि, पोइ तव्हां सोचंदो न कंदमि त चलो अगरि न कंदमि त ॻाल्हि बिगड़ी वेंदी, पर तव्हां बाबा सां वाइदो बि कयो आहे त असांखे परमात्मा जे मथां निश्चय रखणो घुरिजे। हुन समय वैसे भी तव्हांखे हर कर्म कंदे परमात्मा खे यादि रखणो ई आहे। हुन समय भी ख़ासि परमात्मा खे यादि करो, हुनजी यादि में रही करे मन ऐं मुख सां शांत रहो। जीअं न कोई व्रत रखंदो आहे त केतिरी बि बुख लॻे, लेकिन कुझु बि करे शांत रखंदो आहे न पंहिंजी बुख खे। कुझु भी खीर पींदो, पानी पींदो, या कुझु भी पानी जो भी न पीअणो आहे त ध्यान ई न ॾींदो, भले बुखार अची वञे लेकिन व्रत न तोड़दा। ईअं ई असांजी ॻाल्हि त न बिगड़दी, त विश्वास रखो। अगर तव्हां क्रोध न कंदा, रोब न रखंदा, चिल्लाईंदा न, छोकी बाबा खे असां चयो त तव्हांजी बाबा मदद कंदो। इन रीति असांखे पंहिंजी सभु बुरायूं, विकार, ॻाल्हियूं छॾणियूं आहिनि ऐं परमात्मा जी मत ते हलंदासीं न, तॾहिं असांजे अॻियां जे जीवन में सुख शांति थींदी। ऐं जेका सभु पिछला जन्मनि में पाप कर्म कया आहिनि उन्हनि जो भुगतान कंदे हुए बि असां दुखी न थींदासीं। हिन समय त माण्हू छा चवंदा आहिनि कि दुख खे सुख सम्झ, ये दुख भी हुनजो ई ॾिनल आहे, हुनखे बि सुख सम्झी करे अनुभव करो। हीअं कीअं करो? हाणे पेर ते कुझु लॻी सूर त थिए ई थो न, त उन सूर खे बि सुठो कीअं सम्झो? कुझु त पतो हुजे न भई उहो त दुख ॾींदो न आहे। माण्हू सोचंदो आहे भॻवान ई थो ॾे त ईअं सम्झी करे सुखी, हीअ त केॾो वॾो कूड़ आहे न। असां भॻवान जे मथां केॾी वॾी कूड़ी ॻाल्हि था लॻायूं कि भॻवान ई दुख ॾे थो त हुनजो सम्झी करे न दुख में बि सुख जो अनुभव करे, त असां पाप था करूं। कंहिंजे मथां कंहिंजे लाइ कूड़ ॻाल्हायो भई फलानो ईअं कंदो आहे, उहो कंदो ई न हुजे त पाप कईंदो न। त उहो ई जेको माण्हू इहे हिक ॿिए खे शिक्षा था ॾियनि न, ऐं चवनि था भई दुख सुख भॻवान ई ॾे थो, दुख बि हुनजो ई सम्झी करे हुन ई ॾिनो अथव, हुनखे सुख सम्झी करे अनुभव करे, इहो बि असां कूड़ ॻाल्हाए ॾाढो वॾो पाप था पंहिंजे मथां कयूं। त परमात्मा असांखे छा युक्ति ॿुधाईंदो कि दुख जे समय इहे सम्झो कि मुंहिंजे पाप कर्मनि जो भुगतान मां भुगतां थी, ऐं हुनजी यादि सां असांखे दुख जी महसूसता न थींदी, आत्मा खे उहो महसूसता न थींदी। भई कंहिंखे बेहोश करे छॾो, ऑपरेशन कंदा आहिनि त बेहोश करे छॾंदा आहिनि त असर न थींदो न। हीअं परमात्मा जी यादि में असां रहंदासीं न त दुख जी महसूसता ई न। उन न ॾिनो अथई असांजे पाप कर्मनि जा भुगतान असां भुगतऊं था, लेकिन मां अॼु खां प्रॉमिस कयो आहे हाणे खां कि मां हाणे अहिड़ो कर्म न कंदमि, त परमात्मा असांजी हुन समय मदद कंदो आहे। असां हुनखे यादि कंदा आहियूं न त दुख में बि असांखे हुन दुख जी हुन अशांति जी महसूसता आत्मा खे न थींदी। कंहिंखे बि कुझु जीअं माण्हू कई माण्हू गरम चीज़ुनि में इहे सभु चीजूं ठाहींदा आहिनि, असां कुझु तवे ते कुझु ईअं ठाहियूं त भई असांखे फटाफट गरम लॻंदो, लेकिन जंहिंजी आदत थी वेंदी आहे त हुनखे असर ई न थींदो आहे। त ठंड में रहण वारे माण्हुनि खे ठंड जी आदत पइजी वेंदी आहे त हुननि खे
उन माहौल में रहण जो आदत थी वेंदी। तो वही परमात्मा जी याद में असां रहींदासीं न त दुख परेशानियूं त ईंदियूं, विघ्न त ईंदा, लेकिन असां उन्हनि जी याद में आहियूं, असां उन्हनि जी मत ते था हलूं, असां उन जी चए ते था हलूं त परमात्मा जी त छत्र छाया ठही वेंदी। जे बारिश पए छाते जे अंदर वेठा आहियूं त बारिश छीटा न लॻंदा न, ये परमात्मा जी छत्र छाया जे अंदर असां रहंदा आहियूं त दुख जी नसीबता न थींदी। माण्हुनि खे लॻंदो हिन वटि केॾो दुख आहे, लेकिन असांजी आत्मा खे न लॻंदो, असांजे चेहरे सां माण्हुनि खे न लॻंदो कि असां दुखी आहियूं। हू कॾहिं थींदो जॾहिं असां परमात्मा जी मत ते हलंदासीं, हुनखे यादि कंदासीं ऐं उहा उन सां प्रॉमिस कंदासीं कि भई कुझु बि थी वञे, मां हिन बुराई विचारनि जे वश थी करे हाणे कर्म न कंदो, न त वरी ठही वेंदो, न। अॼु तव्हांखे पिछले जन्मनि जा जेका पाप करिया हुनजो भुगतान तव्हां भुगतो था अॼु, लेकिन असां अॼु बि न सुधरदासीं, अॼु बि कंहिंखे सहन न कंदासीं कोई ॻाल्हि थे, अॼु बि असां काम क्रोध लोभ अहंकार जे वश थी करे, ईर्षा वश थी करे बुरा कर्म कंदासीं, हिक ॿिए खे बुरो भलो चईंदासीं, त पोइ फ़ाइदो छा थी? त कल्ह असांजो वैसे बि बिगड़णो ई। अॼु तव्हां कंहिंजे मथां क्रोध कयो, कुझु ग़लति कमु कयो त गारंटी आहे कल्ह बिगड़णो ई आहे। तव्हां केतिरा बि व्रत जप था, कुझु बि करो, माण्हू सोचदा आहिनि नॉन वेज खाओ, सभु खाओ पीओ मस्त रहो, पोइ कल्ह कुझु पाठ वग़ैरह रखाइणो हुजे त आप स्नान करे छॾो, त आत्मा जे मथां पाप तो चढ़ियो न, कंहिंखे मारे करे खाधो, वो कीअं धोईंदो? माण्हू चईंदा आहिनि हा भई अॼु असां क्रोध करूं था, लड़ाई झगड़ो करूं था, कल्ह खां न कंदो, त हुनजो भुगतान त भुगतणो ई पवंदो। स्नान करण सां माण्हू सोचदा आहिनि गंगा स्नान करो या हर धार्मिक स्थान ते कोई स्नान करण जो कुंड ठहियल हूंदो आहे, चईंदो भई स्नान करो त पाप धुलजी, ये कीअं धुलजी वेंदा? तव्हां लड़ाई झगड़ा करो था, कूड़ पाप ॻाल्हायो था, विकारनि जे वश वञो था, वो त आत्मा करे थी शरीर द्वारा, त आत्मा त पाणी सां धुलजदी न, ये त तव्हांजे शरीर खे त स्नान करायो। त बाबा ॾिसो चए थो माण्हुनि जी बुद्धि ॾिसो न, कई पाणी किथे किथे अहिड़ो गंदो हूंदो आहे, पाणी एॾो कचिरो पियो हूंदो, लेकिन माण्हू सोचता है कण कण में भी भगवान आहे, उन कचरे वारे पानी में भी सोचो आहे भई कंहिं समय कंहिं आत्मा परमात्मा खे यादि करे उन पाणी में स्नान कयो हूंदई त हुनखे प्राप्ति थी हूंदी, त हुन पाणी गंदे कीचड़ वारे पाणी में भी माण्हुनि जी भावना बि ईंदी आहे कि असां हिन सां स्नान कंदासीं त दुख दूर थी वेंदो। अरे भाव चए थो एतिरी सम्झ न आहे माण्हुनि में कि मां आत्मा, कॾहिं चऊं था पाप आत्मा, कॾहिं चयो पाप शरीर, पाप आत्मा पुण्य आत्मा चईंदा आहियूं न, पाप शरीर पुण्य शरीर चयो कॾहिं? तो जॾहिं तव्हां शरीर खे स्नान कराए था, सोचो त शरीर ही पाप तो करे, त पाप शरीर पुण्य शरीर चओ न, पुटी जेका माण्हू चवनि था ही त पापी आत्मा आहे, त पुण्य आत्मा आहे, त महान आत्मा आहे, त ग़लति थी वियो न। त अहिड़ी सम्झ परमात्मा असांजे शब्द असांखे नोट कराईंदा कि ॿार त चओ छा था, करो छा था। माण्हू ॿारनि खे चईंदो त दिमाग़ कोन थी छा ईअं थो करे, लेकिन तव्हां बाबा चए थो तव्हां खुद खे शरीर सां वॾा सम्झी करे वेठा आहियो, पर एतिरी बि सम्झ न आहे कि असां चऊं छा था, करूं छा था। जॾहिं आत्मा पाप थी करे त आत्मा जो शरीर जे अंदर वेठी आहे, हुनखे छा गंगा स्नान कराइण सां आत्मा जे अंदर पाणी पइजी वेंदो, नज़र ईंदी आहे असांजी आत्मा, ॾिठी अथव तव्हां कॾहिं? तव्हांजे शरीर जे अंदर ही आत्मा शरीर खां कर्म कराए थी, कॾहिं तव्हां पंहिंजी आत्मा खे ॾिठो अथव? कॾहिं तव्हां हुनखे स्नान करायो अथव?
तो न गंगा स्नान अलग अलग धर्म वारनि में जेको भी माण्हू ठाहे रखंदो आहे स्नान करण जो स्थान न पानी काथां पहुचंदो आत्मा ते कहिड़ी बेसमझी जी ॻाल्हि आहे। ईअं ई बाबा असांखे नंढी नंढी ॻाल्हियूं नोट कराईंदो आहे कि तव्हां चओ छा था करो छा था। चओ था जॾहिं बि भॻवान खे यादि कंदा आहियूं हे भॻवान त इशारो मथे कंदा आहियो। जॾहिं तव्हां मथे इशारो करो था त हेठि मूंखे इन एॾा सारा जगहनि में काथे था ढूंढो। बेसमझी जी ॻाल्हियूं आहिनि। कोई अगरि तव्हांखे चए फलानो ते मथे वारी बिल्डिंग में रहंदो आहे त हुन तव्हांखे चई भई मथे रहंदो आहे ऐं खुदि ई हुन माण्हू खे हेठि ढूंढे हेठि वारी जगह में ढूंढे त तव्हां पुछंदो न भई कंहिंखे थो ढूंढे त चईंदो मां फलाने खे थो ढूंढा त चईंदा न तव्हां त चयो उहो मथे रहंदो त हेठि छो था ढूंढो। ईअं हिन समय सभिनि माण्हुनि जी दिमाग़ ॾिसो बुद्धि केॾी ख़राब थी वई आहे केॾी वॾी बेसमझी आहे। पुछो भॻवान किथे रहंदो आहे त चईंदा मथे रहंदो आहे मथां वारो ॼाणे। उन्हनि खां पुछणो खपे जॾहिं तव्हां चओ था भॻवान मथे रहंदो आहे मथां वारो ॼाणे त तव्हां हेठि हेॾा मंदिर गुरुद्वारा चर्च धार्मिक स्थान ठाहे करे घर घर में भॻवान जो स्थान ठाहे करे कंहिंखे था विहारो कंहिंखे था सुम्हायो कंहिंखे था उठायो घंटा वॼी कंहिंखे था कपिड़ा पारायो। सहज ॻाल्हि अगरि तूं सम्झी न इहे ई त ॻाल्हि इहे ई ॻाल्हि कोई सम्झी वञे न त हुनखे परमात्मा जी शक्ति प्राप्त थींदी। बाबा चईंदो आहे ये हिकु नंढी सी ॻाल्हि बि कोटनि में कोई में बि कोई सम्झंदो भई अॼु असां अगरि इहो सम्झी वरितो कि परमात्मा मथे रहंदो आहे त अॼु खां असांजो मंदिर टिकाणे चर्च आदि जेका बि धार्मिक स्थान आहे वञण बंदि। लेकिन माण्हू सम्झनि नथा चवनि था कि मथे रहंदो आहे पोइ अगरि असां हेठि था ढूंढूं त बाबा बि चईंदो न जॾहिं तव्हां चओ था हेठि था ढूंढो त ज़रूर तव्हां बेसमझ कयो न। पोइ माण्हुनि खे छो था चओ कि इनखे सम्झ कोन थो तव्हांखे एतिरी सम्झ नथी अचे कि कयूं छा था करूं छा था त पोइ असां ॿियनि खे बि न चई सघंदा आहियूं कि बेसमझ कहिड़ी बि ॻाल्हि जे लाइ चईंदा आहिनि न हिनखे हिन ॻाल्हि जो सम्झ न आहे। तव्हांखे एतिरी ॻाल्हि जो सम्झ में नथो अचे मनुष्य आत्माउनि खे बाबा खे साइंस वारा मथे चांद ताईं पहुची आहिनि अलाए कहिड़ी कहिड़ी चीजूं था ठाहिनि पर एतिरी सम्झ न आहे। सोचियो कि माण्हुनि खे सम्झ में अची वञे त केतिरो ख़र्चो बची वेंदो। अॼुकल्ह तव्हां ॾिसो माण्हुनि खे खाइण लाइ न लेकिन ये धार्मिक स्थान जेका ठहिया आहिनि जेका बि वॾा वॾा गुरु संत सन्यासी निकिता आहिनि इन्हनि वटि पैसो ज्यादा आहे। माण्हू दुख में एतिरो दुखी परेशान थींदो कि मुंहिंजो सभु कुझु वठ तूं हुन पत्थर जी मूर्ति खे अर्पित करे ईंदो आहे हुन ग्रंथ शास्त्रनि खे अर्पित करे ईंदो आहे कि मुंहिंजो दुख दूर कर। हाणे पैसो तव्हां सोचियो भॻवान पैसे वठी करे दुख दूर कंदो उहो असांजो पीउ आहे कि त असां हुनखे रिश्वत था ॾियूं। जे न माण्हू अॼुकल्ह कुझु कमु कराइणो हूंदो आहे त रिश्वत ॾींदा आहिनि न उहे भॻवान खे बि चईंदा आहिनि असां तुंहिंजे मथां एतिरो ई चढ़ायूं था। बाबा चए थो तव्हां त मूंखे मथे था चओ मथे रहंदो आहे ॿियो चईंदा आहिनि नाम रूप खां न्यारो आहे त तव्हां कंहिंजे मथां एॾो धन था चढ़ायो खुदि खाओ नथा पीओ नथा खुदि शरीर खे तंदुरुस्त नथा रखो। माण्हू एॾा रोटी जे लाइ तरसनि था माण्हू वटि खाइण लाइ न ऐं तव्हां कोई भॻवान पीउ चईंदे न भॻवान माउ पिता कोई माउ पीउ इहे कंदो ॿारनि खे बुखो रखी करे ऐं खुदि चईंदो मूंखे घीअ जा दिया चढ़ायो घीअ जा इहे चीज खाई करे खारायो भोग लॻायो। त बाबा चए थो इहे त बेसमझी आहे न अॼु दुनिया में ग़रीबी छो आई आहे। अॼु अगरि ॾिसो माण्हू जेको ख़र्चो करनि था एॾो मंदिर गुरुद्वारा चर्च ठाहिण में इहे धन अगरि माण्हू पंहिंजे
रोटी जे लाइ लॻे भले ॿियो कुझु कम न, लेकिन अगर इहो ई धन असां सभिनि खे माण्हू आराम सां खाए पीए खेती करे न, अॼु खेतनि खे कटे करे इहे वॾा वॾा धार्मिक स्थान था ठाहिनि, पोइ खाइण लाइ काथां अचे। पोइ भॻवान खे यादि था करनि असांखे इहो ॾे इहो ॾे, त भॻवान बि चवंदो न मां मथे रहां थो, तव्हांखे ज़मीन ॾिनी आहे अहिड़ी, त मां मथे रहंदो ई इन करे आहियां ताकी तव्हां सुख सां शांति सां ख़ुशी सां रहो। तव्हां हुन जॻह ते खेती नथा करो, सुठो कम नथा करो, मुंहिंजा अलाए कहिड़ा कहिड़ा छा छा ठाहे करे, अलाए कहिड़ी भयानक मूर्ति ठाहे करे उते एतिरो पैसो धन की पंडित पुजारी अॼु केॾा अमीर थी विया आहिनि अॼुकल्ह। इन वटि धन जाती, भॻवान मथर जी मूर्ति कोई तव्हांजो धन खणंदी छा? एतिरे त सम्झ न आहे माण्हुनि खे कि असां जेको बि धन चढ़ायूं थी त पुजारी था खणी विया, वो अमीर थी आहिनि, तव्हां ग़रीब थी विया आहियो। हुननि वटि 36 प्रकार जा भोजन खाइनि था, आराम सां हटा कटा वेठा आहिनि, ऐं तव्हां वटि खाइण लाइ न। एॾी वॾी बेसमझी आहे न हीअ। तव्हां बि ॾिसो हर कर्म कंदे मूंखे यादि करे मूंसां गॾु रहो न, मथे परमात्मा इन करे ई रहंदो ताकि परमात्मा सभिनि सां गॾु रही सघे। हाणे हिकु स्थान ते अगर भॻवान रहंदो त सभिनि सां गॾु रही सघंदो, लेकिन मथे इन करे वेठो ताकि असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मथे पंहिंजी बुद्धि जो योग मथे भॻवान खे यादि कंदासीं त सभु अगर सभु बि हिकु साथ हुनखे यादि करनि न त हुन वटि असांजी आवाज़ पहुची आहे, उहो हिकु साथ हिकु सेकेंड विश्व जी सर्व आत्माउनि खे शक्ति ॾेई सघंदो, सर्व आत्माउनि जी मदद करे सघंदो। क्योंकि आत्मा शरीर आहे न, त आत्मा जी सर्व शक्तियूं असां वटि ईंदियूं सभिनि जी करे मन सां। त सोचो हिकु ॻाल्हि अगर माण्हू सम्झी वञे त केॾो भटकण बंदि थी वेंदो, ख़र्चो बंदि थी वेंदो, टाइम वेस्ट न थींदो। केतिरो माण्हू टाइम वेस्ट कंदा आहिनि, मूर्तियुनि खे सनानु कराईंदा, उन्हनि खे श्रृंगारदा, उन्हनि खे सुम्हाईंदा उथाईंदा, हिन में पंहिंजो समय वेस्ट था करनि। ऐं परमात्मा मथे वेही करे त अलाए छा था करनि, वो असांजी मदद करण लाइ चए तो पंहिंजो मन बुद्धि मूंसां गॾु मथे लॻायो। तव्हां पंहिंजी बुद्धि हुन मूर्ति ग्रंथ शास्त्र मालाउनि में लॻाए करे वेठा आहियो, ठिकर पितर में लॻाए करे वेठा आहियो, त काथां शक्ति ईंदी आत्मा खे? त बाबा हाणे असांखे सम्झ ॾियण आयो, सम्झ अगरि असां जीवन में धारण करे हलियासीं न त तव्हां हुन कोटनि में कोई में बि कोई आत्मा हूंदव जो यथार्थ परमात्मा खे पहचाने करे हुनखे यादि करे हू जेको असांखे स्वर्ग जी दुनिया जो वरसो ॾियण आयो न, हुन दुनिया में तव्हां हली सघंदा आहियो। स्वर्ग जी दुनिया में हर कोई न हली सघंदो आहे। जंहिं आत्मा इहो सम्झी वरितो आहे न कि भॻवान मथे रहंदो आहे, मूंखे हुनखे मथे यादि करणो, ख़ुदि खे आत्मा सम्झी, उहो ई आत्मा स्वर्ग में हली सघे, बाक़ी कोई आत्मा स्वर्ग में नहीं। अच्छा मीठी मीठी सिक्योरिटी बारह की माता पिता बाप दादा जो याद और गुड मॉर्निंग रूहानी बाप की सभी रूहानी बारह की नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा के याद गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे स्नेह जी शक्ति द्वारा मेहनत सां मुक्त थियण वारा परमात्मा स्नेही। स्नेह जी शक्ति मेहनत खां मुक्त कराईंदी आहे। जेतिरो परमात्मा सां आत्मिक स्नेह रहंदो न ओतिरो तव्हांखे जीवन में कहिड़े बि प्रकार जी मेहनत न करणी पवंदी। जिते मोहब्बत आहे उते मेहनत न आहे। मेहनत में मनोरंजन, बाबा चए थो मेहनत कंदा आहियो त हुनमें मनोरंजन न हूंदो, लेकिन परमात्मा जी याद में रही करे हुन सां गॾु हर कर्म कंदा न त मेहनत वारो कम बि मनोरंजन में बदिली वेंदो। भिन्न भिन्न बंधननि सां बंधल उहे आत्मायूं मेहनत कंदियूं आहिनि, लेकिन जंहिं आत्मा हिकु परमात्मा सां संबंध जोड़े छॾे न, पंहिंजो सर्व संबंध दुनिया में भी रहेंगी, वो देहदारी संबंधन सां भी संबंध निभाएंगी, लेकिन मां आत्मा मुंहिंजो बाप परमात्मा वो मुंहिंजो आत्मा जो संबंधी सां भी संबंध निभाएंगे। हिन समय माण्हू
सिर्फ देहदारनि सां संबंध लगाइण में जुटल आहे, लेकिन हुन परमात्मा सां पंहिंजो संबंध नथी जुड़ाए सघे आत्मा, छोजी पहचान ही न आहे। त बाबा चई थी सर्व संबंध तुझसां निभाया, लेकिन कॾहिं परमात्मा के पंहिंजे पीउ जे संबंध में याद ही नथी करे सघे। सॼो ॾींहुं वो देहदारी माउ पीउ पति पत्नी ॿार ई याद थी। आत्मा जो असली संबंधी परमात्मा की आत्मा याद ही नथी करे, सॼो ॾींहुं न दुनिया में फसल आहे। त बाबा चए थो भले तव्हां दुनियादारी भी निभायो, लेकिन मां जो तव्हांजो असली संबंधी आहे न, हुन सां भी संबंध रखंदव त तव्हांखे जीवन में कहिड़े प्रकार जी मेहनत न ईंदी, सब ॻाल्हियूं सहज ई पार थींदी। अगर परमात्मा खे संबंध रखंदव न, सर्व संबंध, त पहाड़ जहिड़ी ॻाल्हि भी पाणी जीअं थी वेंदी। तो पाणी काथां भी निकिरी वेंदी, पानी की कोई रोके सकता? तो वो ही अगर असां परमात्मा सां सर्व संबंध निभाईंदासीं न, त जीवन में हर वॾी वॾी ॻाल्हि ते पाणी विसल थी वेंदी, अर्थात निकिरी वेंदी, सहज ई ख़तम थी वेंदी। स्लोगन आहे सदा निर्विघ्न रहण ऐं ॿियनि खे निर्विघ्न ठाहिण, ये ही यथार्थ सेवा है। यही सेवा समझो, असांखे भी पंहिंजे जीवन में विघ्ननि सां मुक्त रहणो आहे, ॿियनि खे भी करणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।